सूफ़ी ख़याल मशहूर पंहिंजो आइटम आहे। अॼुकल्ह जे दौर में मुंहिंजे ख़्याल में हाफ़िज़ निज़ामणी जो कलाम आहे। हिन दौर में इन शाइरीअ जी सख़्तु ज़रूरत आहे। को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन्हीअ खे जो आहे इंसान जे पासे। त इहो फ़क़ीरनि ॿिए रंग में ॻायो आहे, पर मां उनखे थोरो कुझु चेंजिंग कयूं आहिनि। कुझु हुनजो मर्कज़ी ख़्यालु जेको आहे सिंगार सलीम साहिब जे धुन सां मिले थो, उहो तव्हांजे अॻियां पेश थो कयां। बिल्कुलु सूफ़ी जेके आहिनि से इंसानियत जा ई अलम बरदार आहिनि ऐं हिन कलाम में बि इंसान सां मुहबत जो मंज़र आहे। ऐं अब्दुल गफ़ूर सूमरो साहिबु असांखे हीउ कलाम ॿुधाईंदा, यकीनन ॾिसंदड़नि खे इहो पसंदि ईंदो। मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया, शैखी पीरी बुजुर्गी बेहद भुलाया, के निमाज़ू निवड़ियो पढ़नी किन मंदर वसाया, के निमाज़ू के निमाज़ू निवड़ियो पढ़न किन मंदर वसाया, सचल आडो न आया अकुल वारा इश्क जे, मुँह मेहराब पीरीअ जो लतीफ़ साईं फरमाइनि था, मुँह मेहराब पीरीअ जो जाम सब जहान, फिक्र फरही हथ में काटियाऊं कुरान, फिक्र फरही हथ में काटियाऊं कुरान, सभोई सुबहान के ढा करे नीतियां, न गिंदा न गबरू न लांगोटी लिख था जेढा भरन विख तेढा सजन साम्हूं, न गिंदा न गबरू न लांगोटी लीड़, वो भी जेढा भरन भीड़ तेढा सजन साम्हूं, न गिंदा न गबरू न लांगोटी लींग, सैयद लाल लतीफ चे भुंगा जनी भींगतनी साहब सामूं, को रहमान जे पासे को भगवान जे पासे, भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सलाम उन्हीं खे जेको इंसान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। असांजो रूह तड़पे थो,
तड़पे थो इहो तुंहिंजो जे मज़हब ऐं शैतान जे पासे आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ई सधड़िया आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ई सधड़िया मझां सिक सबील लानती लाल थियो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह तड़पे थो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह तड़पे थो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह तड़पे थो इहो तुंहिंजो जे मज़हब ऐं शैतान जे पासे इहो तुंहिंजो जे मज़हब ऐं शैतान जे पासे मुंहिंजो सजदो मुंहिंजो सलाम उन्हीअ खे जेको इंसान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो मुंहिंजी हाजत नहूरनि सां नई गुलमान जे पासे मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू मेरा दीन भी तू ईमान भी तू मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू मेरा दीन भी तू ईमान भी तू मेरा जिस्म भी तू मेरा रूह भी तू मेरा कल्ब भी तू जिंद जान भी तू मेरा काबा किबला मस्जिद मिंबर मुसहफ ते कुरान भी तू मेरा जिक्र भी तू मेरा फिक्र भी तू मेरा ज़ौक़ भी तू वजदान भी तू मेरा भरम भी तू मेरा धर्म भी तू मेरा शर्म भी तू मेरा शान भी तू मेरे खुशियां दा असबाब भी तू मेरे सूलां दा सामान भी तू मेरा हुस्न ते भाग सुहाग भी तू मेरा वक्त ते नाम निशान भी तू मेरा मुर्शिद हादी पीर तरीकत शेख हकायक दान भी तू जे यार फरीद कबूल करे सरकार भी तू सुल्तान भी तू असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो मुंहिंजी हाजत नहूरनि सां नई गुलमान जे पासे मुंहिंजी हाजत नहूरनि सां नई गुलमान जे पासे मुंहिंजो सजदो उन्हीअ खे मुंहिंजो सलाम उन्हीअ खे जेको इंसान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे जन्नत जो मिले लाकर मैं खाने में रख देना कौसर मेरे छोटे से पैमाने में रख देना मैयत न मेरी जाकर वीराने में रख देना पैमानों में दफना कर मैं खाने में रख देना
कलीसा में भी बम गोला नहीं महफूज मंदरवा, कलीसा में भी बम गोला नहीं महफूज मंदरवा, कलीसा में भी बम गोला नहीं महफूज मंदरवा। हलन मस्जिद में भी गोलियूं त आउं खान के पासे, हलन मस्जिद में भी गोलियूं त आउं खान के पासे। मुझो सजदो उन्हीअ खे आ, मुझो सलाम उन्हीअ खे जेको इंसान जे पासे को आ रहमान जे पासे को आ भगवान जे पासे को आ रहमान जे पासे को आ भगवान के पासे। वाह, को आ रहमान जे पासे को आ भगवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन्हीअ खे आहे जो आहे इंसान जे पासे। जेकॾहिं सॼे सूफ़ी फ़िक्र जो तत्व कटिजे त उनजो तत्व इहो ई थींदो। दोस्तो, हिन सूफ़ी ख़्याल में वरी अव्हांखे भलीकार चऊं था। असांजा वजदकार असां सां गॾु हिते आहिनि, उन सां गॾोगॾु अब्दुल गफ़ूर सूमरो साहिबु आहिनि। अञा काफ़ी कलाम असां हिननि खां ॿुधंदासीं। हींअर असांखे सूमरो साहिबु कहिड़ो कलाम ॿुधायो था, कहिड़ो फ़िक्र ॿुधायो था? मैडम, तव्हांखे मां हू कलाम थो ॿुधायां, तमामु मशहूरु कलाम आहे, घुंड खोल दीदार विखावे विखाओ सचल साईं जो। सचल साईं, वाह, मैं आया मुख वेखण। इहो पूरी दुनिया में ही कलाम मशहूरु थियो आहे। पहिरियों त मोटन शाह ऐं गुलाम हुसैन फ़क़ीर ॻायो, पोइ सुरा फ़क़ीर हिनखे दुनिया लेवल ते ॻायो मुतारिफ़ करायो। बिल्कुलु। त इन कलाम जी फरमाइश असांखे बि थींदी, पर मूं चयो यार हिनखे थोरो कुझु न कुझु माण्हुनि खे कुझु नई शइ ते थोरो मुतवजो कजे। अच्छा, इन में बि तव्हां जी जी पंहिंजी जी रिकम्पोज़िशन ऐं कई उन आहे। में तव्हांखे महसूसु थींदो त माना हीअ नई धुन त आहे, पर माना हुनजो पैटर्न, हुनजो को स्टाइल को चेंज न थियो आहे घणो। वाह, सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह। नैन वकील ते नैन सौदागर ते नैन कढे दिन हड्डियां, नैन नैना नाल लड़दे विढ़दे ते नैन भरे दिन चट्टियां, नैन नैना नू जख्मी कर दे ते नैन बजे दिल पट्टियां, गुलाम फरीद कदे न मुड़ियां जिन्हां लज़्ज़तां इश्क दियां चखियां। अॼु ही नेणनि जी ॻाल्हि हली आहे त हीउ हिकिड़ो ॾाढो टेक्निकल शेर आहे। हिकिड़ी नज़र जंहिंसां माण्हू ॾिसे थो, हिकिड़ी नज़र कंहिंखे लॻंदी आहे, ऐं हिकिड़ी जेका नज़र इहा आहे जंहिंखे कंहिंखे नज़रानो ॾिबो आहे इनाम तौरु, पर उहो बा अदब थी करे टे त शाइर इन्हनि टिनी शयुनि खे पंहिंजे महबूब जी नज़र सां कीअं विरहायो आहे, ॿुधण जहिड़ो शेर आहे। तेरी नजर नजर ते नजर करां, कुल जुमले जहां दी नजरां, तेरी नजर नजर ते नजर करां, कुल जुमले जहां दी नजरां, मैं बेनजरी ते नजर करो, मैं बेनजरी ते, मैं बेनजरी ते नजर करो, नहीं नजर ने तेरे जहां नजरां, रहू यार शमीम ने नजरां विच, मत लग सिन गैर ज नजरां,
ओ गुंड खोल दीदार दिखावो मैं आया मुख देखन गुंड खोल दीदार करावो गुंड खोल दीदार करावो मैं आया मुख देखन 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 गुंड खोल दीदार करावो मैं आया मुख देखन गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन ओ नाले असाने सोनल साईं नाल असादे रांझल साईं नाले असादे सोनल साईं नाले असादे सोनल साईं नाले असादे रांझल साईं अल्लाह लगी तलाओ मैं आया मुख देखन मौला लगी तलाओ मैं आया मुख देखन 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 गुंड खोल दीदार करावो मैं आया मुख देखन गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन ओ पहरे पोशाक वेश गुलाबी ओ पहरे पोशाक वेश गुलाबी 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 चोटा चंदनी चखाओ मैं आया मुख देखन ओ चोटा चंदनी चखाओ मैं आया मुख देखन 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 घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन ओ पापा ज़ेब पेरां विच कड़ियां 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 छेरा कूं छमकाओ मैं आया मुख देखन ओ छेरा कूं छमकाओ मैं आया मुख देखन 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 गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख देखन ओ हाल सचलता मालूम तेको ओ हाल सचलता मालूम तेको 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 साइल खून सिकाओ मैं आया मुख देखन साइल खून
अखियुनि जी ॻाल्हि पे हली जीअं त दोस्तो अखियूं इंसानी वजूद में तमामु घणी अहमियत रखनि थियूं। अखियुनि जी पंहिंजी दया हूंदी आहे, पंहिंजो सुभाउ हूंदो आहे ऐं दुनिया जे हर सूफ़ी शाइर अखियुनि खे ॻायो आहे। ऐं महबूबनि जी वरी चवंदा आहिनि त दहशत पंहिंजी हूंदी आहे। सोचबो आहे त जॾहिं सॼण साम्हूं थींदा त हीअं चइबो हीअं चइबो, पर जॾहिं मिलबो त सभु कुझु विसरियो वेंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन कैफ़ियत खे हीअं बयानु करे थो, सोढ़ीअ घिटीअ सुपरी गूंगा थी गॾियाम, सोढ़ीअ घिटीअ सुपरी गूंगा थी गॾियाम, मुलाहिज़े माण्हुनि जे कुछी की न सघियाम, निहारींदे वियाम निमाणनि नेणनि सी। सो उन्हनि ई नेणनि जो ज़िक्र आहे। हीअ महफ़िल असांजी जारी आहे। असां सां अब्दुल गफ़ूर सुमरो साहिब हिते गॾु आहिनि। हाणे असां उन्हनि खां पुछंदासीं त छा था ॿुधाइनि, पर उन खां पहिरियां मां हिकिड़ो नंढिड़ो सुवालु अव्हां खां पुछंदसि। ऐं बल्कि मां सम्झां थी त अव्हांजो फ़र्ज़ु आहे त अव्हां ही जेके नयूं कंपोज़िशन्स कयो था या रिकम्पोज़िशन्स कयो था, इहे पंहिंजी जॻह ते जस लहिणो था, पर सूफ़िया कराम जो केॾो कलाम आहे जेको अञा कंपोज़ न थी सघियो आहे, उहो अव्हां कंपोज़ कंदव, कॾहिं कंदो, अव्हांखे करणु खपे, इहा अव्हांजी ज़िमेदारी आहे। इन बारे में अव्हां छा चवंदव? उहो मां इन ते कमु बिल्कुलु कंदो रहंदो आहियां ऐं कयो आहे। काफ़ी सारा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा जूं वायूं, या मां उनखे पंहिंजो हिकिड़ी नई उन में नेवाण इहा पैदा कई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बेत खे कंपोज़ कजे। वाह, सुठी ॻाल्हि। वायूं त तमामु साईं जूं थोरियूं आहिनि जेके सदियुनि खां माण्हू ॻाइनि था पिया, सही। त उन बेतनि खे बि कंपोज़ कयो आहे। ऐं हिन ते बि मुंहिंजो कमु हले थो पियो त शाह लतीफ़ जी जेका मौजूदा जेका वाई थी ॻाई वञे, छा असली सूरत इन जी आहे या न आहे। छो त हिन दौर में हर माण्हू चाहे थो त सवलाई सां आसानी सां माण्हू ताईं का शइ पहुचे ऐं सम्झे। त मौजूदा सूरत हाल में जेका वाई ॻाई थी वञे, उहो बेत त माण्हू सम्झी थो वञे, पर वाई जेका कंपोज़ धुन आहे उहा जेकॾहिं सोहणीअ में आहे तॾहिं बि उहा ई आहे, जेकॾहिं कोहाड़ीअ में आहे तॾहिं बि उहा राग जो को फ़र्क़ु नथो अचे। इन ते मां रिसर्च कयां पियो त उन्हनि जे वाइनि खे कंपोज़ कजे। ऐं सूफ़िया कराम जे कलामनि खे तमामु घणो मां कंपोज़ कयो आहे, जंहिंखे नौजवाननि ॿियनि फ़नकारनि बि तमामु घणो ॻायो आहे। मां पाण बि ॻाईंदो रहंदो आहियां। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सूफ़ी ख़याल।